अॼु मां हिन क्लोज़िंग सेरेमनी जेका अयाज़ मेले जी 5 ॾींहंनि जी थी आहे, अॼु उन में पाण गॾु आहियूं ऐं वरी बि मां फ़ख़्र सां चवंदुसि त मैडम अरफाना मूंखे मेज़बान जी हैसियत सां घुरायो ऐं मां थोरो मुख़्तसिर कुझु कमेंट्स करणु चाहींदुसि। मैडम तव्हांजो मां अटेंशन घुरां थो त सिंध गवर्नमेंट जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, 30-40 डिपार्टमेंट्स आहिनि ऐं असांजो जेको मिनिस्टर आहे उहो कल्चर जो मिनिस्टर बि आहे पर एजुकेशन जो मिनिस्टर बि आहे। हर हिन मेले जी जॾहिं इफ़्तिताह थियो ऐं ऑनरेबल मिनिस्टर साहिबु इफ़्तिताह कयो, कमिशनर साहिबु ऐं असां गॾु हुआसीं, त अहिड़ा मेला सिंध गवर्नमेंट जंहिंजे सहकार जेके चइजे घणा ई कराईंदी रही आहे, पर मूंखे सम्झ में न आयो त सिर्फ़ु वाहिद ई मेलो हुयो जंहिंजे लाइ जेॾा केॾा बोछाड़ थी वई सोशल मीडिया ते, मुख़्तलिफ़ मरहलनि ते, क्रिटिसिज़म। अॼु त हिकिड़ो ट्विटर ते स्पेस हलियो ऐं उन स्पेस ते अयाज़ मेलो ई वाहिद सबबु हुयो। मां सिर्फ़ु इहो पुछणु चाहींदुमि सिंधी माण्हुनि खां त हिकिड़ो त सिंध में वैक्यूम आहे, फुक़दान आहे, कहत आहे। कहत छा जो आहे? अदब जो, ज़ौक़ जो, ॾाहप जो। ऐं उन कहत खे फिल करण लाइ जेकॾहिं हीअ असांजूं 2 सरवाण न्याणियूं सिंध जूं ऐं उन्हनि सां गॾु 2 ॿियूं छोकिरियूं जेकॾहिं गॾिजी करे हिन जी लीडरशिप अगरि कंहिं औरतुनि जे हवाले थिए थी कंहिं प्रोग्राम जी, त उन ते आख़िर एतिरो एतिराज़ु छो थो थिए? नंबर ॿियो, इहो कयो वियो त इहो सरकारी मेलो, सरकारी मेलो, सरकारी मेलो। मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि इहो आख़िरताईं इन करे चवंदुसि त हिन में सरकारी मेलो ज़रूरु आहे। मूंखे इहो ॿुधायो छा असां उर्दू अदबी कॉन्फ्रेंस जेका उर्दू कॉन्फ्रेंस हुई उन में कल्चर डिपार्टमेंट सपोर्ट न कयो, या ॿिया जेके लाहौती मेलो थिए थो उन में बि कल्चर सपोर्ट करे थी? वाहिद ई हिकिड़ो मेलो आहे जंहिंजे लाइ क्रिटिसिज़म ॿुधो त सरकारी मेलो। मां हेॾा स्पीकर आया, मां छो जो पाण मौजूदु हुअमि, सवाइ हिकिड़ी CM साहिब जी मीटिंग हुई उन जे करे मूंखे वञिणो पियो हिकिड़े ॾींहं लाइ। 4 ॾींहं कंटिन्यूअस मां मौजूदु हुउसि। मूंखे इहो ॿुधायो कंहिं पॉइंट ते मां उन्हनि कमेंट्स जो जवाबु थो ॾियां त किथे चयो वियो त तव्हां सिर्फ़ु मिनिस्टर जी वाखाण कयो, CM जो कंहिं नालो बि न खयो, या के सरकारी पंहिंजो उहिदेदार जी जेका का वाखाण थी या सनागोई थी, जेके लफ़्ज़ यूज़ थिया। मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए त सिंधी माण्हुनि खे अगरि मौक़ो फ़राहम थो थियो त उनजो उहो क़दुरु नथो कयो वञे। ॻाल्हि इहा आहे त हिते एतिरो खुली ॻाल्हायो वियो, जंहिंमें ज़फ़र जुनेजा साहिबु जेतिरो खुली ॻाल्हायो, मोहतरमा अरफाना खुली ॻाल्हायो, हिकिड़ी तव्हांजी जेका औरतुनि जे सेशन में हिकिड़ी ख़ातून आई जेका पाण खे नून लीग जी चई पए सिधो सो पीपल्स पार्टी जी बि ख़िलाफ़ु ॻाल्हायईं। ॻाल्हि इहा आहे त हिते कंहिंखे का बंदिश कोन हुई, हिते इज़हार जी आज़ादी हुई। ऐं जेको मूं ॾिठो वरी उन खां पोइ जेको हिकिड़ो इनक़लाबी क़िस्म जो ड्रामो अरेंज थियो, जेको हिकिड़ो शाहकार ड्रामो हुयो ऐं उहो आज़ादी जे हीरो जे बारे में हुयो। मां इहो पियो चवां त आख़िर कहिड़ी पॉइंट हुई जंहिंमें सरकार तव्हांखे सेंसरशिप कई, या सरकार इहो एक्सपेक्ट पे कयो त सिर्फ़ु सरकारी तारीफ़ ते या सरकारी मदाख़वानी थिए या सरकारी मर्सी जेका हूंदो आहे बादशाही, इहे जुमिला यूज़ कया विया त जेका हाकमनि जी जेका आहे उनजी बि। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां उर्दू कॉन्फ्रेंस खे सपोर्ट कयूं था त अयाज़ मेले खे छो न? जॾहिं लतीफ़ जो मेलो कयूं था, ॿिया मेला कयूं था, त आख़िर अयाज़ मेले ते एतिराज़ु छो? मां सिर्फ़ु बीइंग अ सेक्रेटरी कल्चर जी हैसियत सां इहो वज़ाहत थो कयां त महिरबानी करे पंहिंजी दिलि वॾी कयो हिन मेले में। ऐं ॿियनि हंधनि ते जिते सरकार ख़र्च खे फ़र्क़ु इहो त क़यादत असां औरतुनि खे ॾिनी, औरतुनि खे हुई लीडरशिप, उन्हनि जी क्वालिटी आहे। हींअर कमिश्नर साहिबु असां इंतिज़ामिया जा माण्हू आहियूं, हर दफ़े 4 दफ़ो कमिश्नर साहिबु आयो, DIG साहिबु बि महिरबानी कई। हीअ पियो चए त साईं असांखां इहो इंतिज़ाम एतिरा अहिड़ो बहितरीनु डिसिप्लिन कॾहिं असांखां न थींदो आहे जेतिरो हिननि औरतुनि हिते संभालियो आहे। ऐं इन ॻाल्हि करे मां तव्हांखे जस थो ॾियां, मां तव्हांखे दाद थो ॾियां त जहिड़े नमूने सां तव्हां मुंतज़िम बि आहियो ऐं जहिड़े नमूने सुठो थियो आहे। हाणे अचूं था त मेला कमेटी जेका तव्हांजी हुई उन्हनि खे वॾो एप्रिशिएट थो कयां मां, ऐं ख़ासि करे तव्हां ॿई ऐं हसीन मुसरत ऐं अदी ज़किया, इन्हनि सभिनीनि तव्हांजूं जेके ॿियनि जा नाला त नथो खणां, ताज जो हुयो, इहे सभु गॾु हुया। त अहिड़े नमूने तव्हां जंहिं नमूने मेलो मल्हायो आहे तव्हांखे मुबारक हुजे ऐं उमेदु आहे त 8हों अयाज़ मेलो हिन खां वधीक शानदार थींदो, ॾींहों ॾींहुं इहो बहितरु थींदो। मूं हिते हिकिड़ो इक़बाल जो शेर पढ़ियो त तुंदिए बाद मुखालिफ़ से तू न घबराए उकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। सो
इन करे बहरहाल मां तव्हांजी वॾी महिरबानी ऐं आख़िर में आउं कमिश्नर साहब जो शुक्रियो अदा कंदुसि DIG जो जिन पंहिंजे तरफ़ां सिक्योरिटी जा अरेंजमेंट ऐं कमिश्नर साहब त ओवरऑल अरेंजमेंट्स में असांजी मदद कई जंहिंमें मलेरिया जो स्प्रे हुजे या म्यूनिसिपल जो हुजे या जेके बि एक्टिविटीज़ हुई इन्हनि जो एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मंगी साहब उहो बाक़ाइदे डेडिकेटेड हुयो ऐं मूंखे मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि त अहिड़े नमूने छा थियो जो असां हीअ 5 ॾींहं ॾाढो बहितरीनु नमूने सां इहो करे वेठासीं ऐं मां बि कैंप करे अची वेही रहियुसि हिते 4 ॾींहं सो बहरहाल इनखे को सरकारी मेलो हुजणु को ऐब कोन्हे जे ईअं आहे त असां अच्छा फंडिंग असां लाड़काणे आर्ट्स काउंसिल खे बि ॾियूं था खैरपुर खे बि ॾियूं था सकर इहे सिंध गवर्नमेंट आवाम जो ई पैसो आहे आवाम जी तफ़री लाइ थो ख़र्च थिए वरी उनखे लिंक कयो थो वञे उनखे लिंक कयो वञे त स्कूल बहितर कोन्हनि मेले ते पैसो ख़र्च छो थो थिए अरे बाबा ही 40-45 डिपार्टमेंट हर डिपार्टमेंट जो पंहिंजो फंक्शन आहे ही कल्चर डिपार्टमेंट जी एक्टिविटी आहे हेल्थ जी अलॻि आहे एजुकेशन जी अलॻि आहे सो माण्हुनि खे हिकिड़ो क्रिटिसिज़म तनक़ीद बराए तनक़ीद आहे सो मुंहिंजी तव्हां सां अॼु हिन मेले में इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे दिलि वॾी कयो सभु गॾिजी हलूं ऐं हींअर हिन मेले में जेके एकेडमिक सेशन थिया उन में जेके बि असांजा पाकिस्तान जा मायानाज़ जेके राइटर अदीब उन्हनि जेतिरो खुली ॻाल्हायो आहे इन फ़िक्र खे मां त चवंदुसि त इन्हनि खे मोहतरमा मैडम साहिबा इन्हनि खे हिकिड़ो असां किताबी शक्ल ठाहियूं ऐं जेके बि जिन माण्हुनि डिस्कशन कयूं आहिनि ताकी इहो असांजे लाइ हिकिड़ो एकेडमिक रिकॉर्ड बि थी वञे बहरहाल मां तव्हांजो वधीक टाइम न वठंदुमि तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब थोरा थैंक यू